प्यारी संगत, हर हर झूलेलाल घर घर झूलेलाल जो मिशन हिन दास जे द्वारा चालू। झूलेलाल कथा संस्कार चैनल जे माध्यम सां हिन दास चालू कई। सामूहिक बहिराणा 2222 ख़बर तो काथे कढियासीं? भिलवाड़ा में। 1111 धुलिया में, 1313 दुर्ग में, 2121 रायपुर में, 501 जो त आंकड़ो न अलाए घणनि शहरनि में थियो आहे। 14,000 खां वधीक बहिराणा। प्यारी संगत, हाणे हिकु ॿी भौरी जागी आहे। कहिड़ी भौरी जागी आहे ॿुधांव थो। प्यारी संगत, कुछ माण्हुनि खे पेट में सूर आहे त उनखे उत्तर ॾियणो आहे कि भॻवान झूलेलाल साईं जी रियल स्टोरी। ऐं रियल स्टोरी कीअं ख़बर पवंदी? जॾहिं इन जी पिक्चर टॉकीज में लॻंदी। पिक्चर जो कम चालू थी चुको अथव। वैसे त पिक्चर इहा जनवरी में ठही वेंदी, पर असां जनवरी में लॉन्च न कंदासीं। असां पिक्चर चालू कंदासीं चेटी चंड खां हफ़्तो पहिरियों। जेको जुमो ईंदो, भारत जे 100 शहरनि में जिते सभिनि खां वधीक सिंधी रहंदा आहिनि, हिक साथ आइनॉक्स में, मॉल में, टाकीजुनि में पिक्चर लॻंदी। तव्हां वेंदव ॾिसण? केरु केरु वेंदो? हा, हाणे ट्रेलर काथे ॾिसंदव? असांजे यूट्यूब चैनल में ट्रेलर पियल अथव। वरुणावतार भगवान झूलेलाल मूवी ट्रेलर, बस एतिरो तव्हां कजो, ट्रेलर अची वेंदव। प्यारी संगत, ट्रेलर तव्हां ॾिसिजो, पोइ पिक्चर तव्हांखे पोइ ॾेखारींदासीं।